नाज़रीन कंदकोट में अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कंदकोट ए सेक्शन थाणे जी हद जुमन शाह भरिसां बंगवार ऐं मिराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां जहिड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि ॿिन्हिनि धुरियुनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे काश जो रिपोर्टर नूर हसन सब्ज़ोई। जी नूर हसन अपडेट कजो। जी बिल्कुल करीम साहब मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट जे सेक्शन थाणे जी हद जुमन शाह वारे पाड़े में बंगवार ऐं मीराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां जहिड़ो थी पियो आहे, जंहिंमें लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में निसार अहमद बंगवार, अमीर बख्श बंगवार, आबिद मीराणी, जमशेद मीराणी, फतेह मोहम्मद मीराणी, मोहम्मद अमीद मीराणी, बाबर मीराणी, अलीशेर मीराणी शामिल आहिनि। हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे जेको आहे सिविल अस्पताल मुंतक़िल करायो। ज़ख़्मियुनि में मां जेको हिकु ॼणो आहे बाबर मीराणी जंहिंजी गणती जो की हालत ॿुधाई पई वञे, जॾहिं त वाक़े जो जेको केस आहे उहो दाख़िल न थी सघियो। जी वॾी महिरबानी नूर हसन अपडेट करण जी।